मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां मलीर जे तमाम रहवासियन ख़ुसूसन सोशल वर्कर, समाजी तंज़ीमन सां वाबस्तगी रखंदड़, मज़हबी तंज़ीमन सां वाबस्तगी रखंदड़, सियासी ऐं समाजी पार्टियुनि सां वाबस्तगी रखंदड़ तमाम मलीर जे रहवासियन खे सुभाणे जे लाइ असां दावत था ॾियूं ऐं इहो क़ुर्ब जो सॾु था ॾियूं त सुभाणे मुराद मेमण ॻोठ में शराब खानो जेको हली रहियो आहे उन जे ख़िलाफ़ु ऐं तमामु मनशियात जे ख़िलाफ़ु सुभाणे एहतिजाज थी रहियो आहे। सुबुह मां 8 वॻे खां इहो एहतिजाज शुरू थींदो जेको धरने जी शक्ल में हूंदो ऐं राति ताईं इहो धरनो असांजो जारी रहंदो। पंहिंजे नौजवान नस्ल जी हिफ़ाज़त करण जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल जे हिफ़ाज़त जे लाइ ऐं मुआशिरे खे इन ज़हरीली बुराईअ खां पाक ऐं साफ़ करण जे लाइ असां सिविल सोसाइटी मलीर ऐं यूनाइटेड यूथ मुराद मेमण ॻोठ जे तरफ़ां इहो एहतिजाज रखियो आहे। मुकम्मल क़ानूनी चाराजोई करण खां बाद जॾहिं को खड़ तेल न निकितो त असांखे मजबूरन रस्तनि ते अचणो पियो, लेकिन यादि रहे ही एहतिजाज पुरअमन हूंदो। इन में कंहिं क़िस्म जो को बि तशद्दुद या कंहिं क़िस्म जी का ज़ोर ज़बरदस्ती माण्हुनि ते कोन कई वेंदी। सुभाणे तमामु ट्रांसपोर्टरनि सां बि गुज़ारिश आहे त उहे पंहिंजी गाॾियुनि खे सुभाणे जे लाइ मुअतल कनि ऐं तमामु तिजारती जेके वाबस्तगी रखंदड़ माण्हू, जेके दुकानदार माण्हू आहिनि, उन्हनि सां बि इहा अपील आहे त सुभाणे पंहिंजा दुकान बंदि करे हिन एहतिजाज में असां सां ॿांह ॿेली थियनि ऐं हिन बुराईअ जे ख़िलाफ़ु जेको जिहाद हली रहियो आहे इन में असां सां भरपूर शिरकत कनि। असांखे उमेदु आहे त सुभाणे असां सां गॾु इन रस्ते ते, रोड ते, मुराद मेमण ॻोठ जी मेन रोड ते असां सां गॾु हूंदा ऐं इहो पुरज़ोर एहतिजाज इंशा अल्लाह ऐवाननि जी दीवारनि खे हिलाईंदो ऐं हुकुमराननि खे इहो अहसासु ॾियारींदो त मुस्लिम आबादीअ में हीअ ख़बासत उम्मुल ख़बाइस ऐं तमामु बुराइयुनि जी चाबी शराब, इन जी जेको विकिरो थी रहियो आहे खुले आम, इन जी जेका सेल थी रही आहे इन जी बंदिश कई वञे। महिरबानी। असां मेमण ॻोठ जे तमामु मुअज़्ज़िज़ीन जा बि शुक्रगुज़ार आहियूं जिन असां सां भरपूर हिमायत जो ऐलान कयो ऐं मेमण कम्यूनिटी खां अलावा जेके बि कम्यूनिटियूं, जेके बि बिरादरियूं जिन में बिरोई मोहल्ला, जामोट मोहल्ला, समा मोहल्ला, बलोच मोहल्ला, बापड़ा मोहल्ला, बंदीचा मोहल्ला, ख़ासि केली ऐं ॿियूं जेके बि कम्यूनिटियूं असां सां गॾु जोखिया ऐं जेके बि बिरादरियूं असांजे आस पास मलीर में रहंदड़ आहिनि, उन्हनि सभिनी असां सां हिमायत जो ऐलान कयो आहे। असां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असां सुभाणे मुंतज़िर हूंदासीं उन्हनि जी शिरकत जा। महिरबानी।